बलूचिस्तान जिले के मच में सिक्योरिटी फोर्सेस जे क्लियरेंस ऑपरेशन ऐं फायरिंग में 24 दहशतगर्द मारिजी विया। पाक फौज जा 4 जवान ऐं 2 शहरी शहीद। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त दहशतगर्दनि मच ऐं कौलपुर में हमलो कयो। सिक्योरिटी फोर्सेस बहादुरी सां विढ़ंदे दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणायो आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि में हाई वैल्यू टारगेट किलर शामिल आहे। इस्लामाबाद जे एहतसाब अदालत तोशाखाना केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त पीटीआई बानी बुशरा बीबी क़ौमी नाणे खे नुक़सान पहुचायो आहे। फ्रॉड ज़रिए पब्लिक प्रॉपर्टी हासिल कई वई आहे। जवाबदार धुर ते ॾोह साबित थी चुको आहे। अॻूणे वज़ीर आज़म ते चोरी साबित थियण शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ॿियनि खे चोर करार ॾींदड़ शख़्स पाण ई चोर साबित थियो आहे। ख़ावर मानिका जो घर तबाह कयो वियो। मज़हब में इद्दत दौरान निकाह करण जी इजाज़त ई नाहे। तहरीक इंसाफ़ जे दौरे में ख़्वाब ॾिसी माण्हुनि खे वज़ारतूं ॾिनियूं वयूं। IPP अॻवान ओन चौधरी। आम चूंडुनि दौरान आर्टिकल 245 तहत पाक फौज मुक़रर करण जो फ़ैसिलो। पाक फौज मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क्विक रिस्पॉन्स फोर्स तौरु कमु कंदी। सिविल आर्म फोर्सिस ऐं पाक फौज जो अमलो महफ़ूज़ माहौल जी फ़राहमी लाइ सहकार कंदो। रुगो सिविल आर्म फोर्सिस बैलेट पेपर जी छपाई दौरान प्रिंटिंग प्रेस जी हिफ़ाज़त ते मुक़रर हूंदी। आम चूंडुनि वारे ॾींहुं हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी हूंदी। हर ऑफिसर ऐं GCO इलेक्शन कमीशन जे जारी कयल नोटिफिकेशन तहत अख़्तियारनि जो वक़्त ते इस्तेमालु कंदो। इतलात वारे निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद अहमद शाह चयो आहे त पोलिंग वारे ॾींहुं मोबाइल फ़ोन सर्विस बंदि न थींदी। ग़ैर हाज़िर रहंदड़ अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। आम चूंडुनि जूं समूरियूं तयारियूं मुकमल कई वयूं आहिनि। हसास पोलिंग स्टेशनुनि ते पाक फौज मुक़रर हूंदी। अमन अमान बरक़रार रखण लाइ 62 अरब रुपया जारी कया विया आहिनि। बरसाती बोर्ड मुतासिरनि खे घर ठाराए ॾेई मालिकाना हक़ ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थी मुआशी इनक़लाब आणींदो। 8 फरवरी ते कामयाबी PP ऐं अवाम जी थींदी। गेम्स अस्पताल जो मुल्क में किथे बि मिसाल नथो मिले। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी जो नौशेरो फिरोज़ जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैली खे ख़िताब। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में शिकारपुर खां कशमोर ताईं रैली कढी पई वञे। मुख़्तलिफ़ हंधनि ते आजियां लाइ कैंपूं क़ाइम। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जैकाबाद में जलसे खे ख़िताब कंदो। मुस्लिम लीग नून फैसलाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो करे रही आहे। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जलसे खे ख़िताब कंदा। सिंध जे निगरान वरी वज़ीर मक़बूल बाकर तरफ़ां आबादी भलाई खाते जी कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार। संदसि चवणु आहे त आबादी भलाई खाते जो बुनियादी मक़सदु समाजी बुराइयुनि जो ख़ात्मो आहे। खातो पंहिंजा मनसूबा मुकमल करण लाइ पाबंद आहे। बदकिस्मतीअ सां 6 महीननि दौरान समाजी भलाई ते को बि ध्यानु न ॾिनो वियो आहे। ख़ुसूसी सीड़पकारी सहूलियत काउंसिल जी अपेक्स कमेटी जो इजलास। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जी सदारत हेठि इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बि शरीक। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। IIA चंडीगढ़ रोड, शार FSL, MA जिन्ना रोड में बरसात। डिफेंस, क्लिफ्टन, कोरंगी, अख्तर कॉलोनी, पंजाब कॉलोनी, सदर, कयूमाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात।
गजा ते इस्राइली बमबारी के नतीजे में 171 फलस्तीनी शहीद 190 फलस्तीनी जख्मी। यहूदी फौजी बमबारी में इमारतों मिट्टी जे ढेर में तब्दील थी वयूं। शहीदन जो अंग 27,207 खां वधी वियो। 66,000 खां वधीक जख्मी। कोट गुलाम मोहम्मद वेझो पुलिस जे मुबैना तशद्दुद में पीरसन फोत। वारसन जो एहतजाजी मुज़ाहरो लाश रखी धरणो। SSP भी प्रकाश मामले जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस चोरीअ जे इल्ज़ाम में बेगुनाह पीरसन खे तशद्दुद करे क़तल कयो आहे। नएं देरे वेझो 2 ॼणनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसन जो एहतजाजी मुज़ाहरो। सखड़ लाड़काणे रोड ते धरणो। वारसन जो चवणु आहे त 8 महीना गुज़रण बावजूद पुलिस अमजद ऐं इरफान मंगणे जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस जवाबदारनि सां मिलियल हुअण सबबि कार्रवाई करण लाइ तयार नाहे। ठटे भरिसां रॉयल्टी टैक्स तां ट्रक ड्राइवरनि ऐं मुलाज़िमनि में झेड़ो। 7 ॼणा ज़ख़्मी। 2 धुरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। हैदराबाद ठटे क़ौमी शाहराह ते धरणो। ट्रैफ़िक मुअत्तिल, गाॾियुनि जूं क़तारूं। तंगवाणी में मुगोई जी बाज़ियाबी लाइ JUI जे सर ते एहतजाजी रैली। अॻवाणनि जो चवणु आहे त 1 महीनो गुज़रण बावजूद मोरो गुज़राणी बाज़ियाब न थी सघियो आहे। पुलिस मोगवीअ जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। रोनाल्डो जे अल नसर मेसी इंटर मियामी खे शिकस्त ॾेई छॾी। रियाज़ में खेॾियल दोस्ताणी मैच में शौक़ीननि वॾे अंग में शिरकत कई।